अवामी न्यूज़ में खबर में सिलसिलो जारी है। हमारे कंडियारो खबर ॾिनल कंडियारो में एक समाजी तंजीम अहसाम मसूद वेलफेयर ट्रस्ट पारां औरतुनि जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां औरतुनि जे मुख़्तलिफ़ गिजनि बीमारियुनि में वरतल बीमारियुनि जे इलाज लाइ हिकु मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें बीमारियुनि में मुब्तला 50 खां वधीक औरतुनि जा ऑपरेशन कया विया। कैंप में मुल्क जा माहिर डॉक्टर शेरशाह, डॉक्टर शाहीन ऐं डॉक्टर इफ्तिकार ऑपरेशन कया। हिन मौक़े ते अहसाम मसूद वेलफेयर ट्रस्ट जे चेयरपर्सन डॉक्टर तस्लीम मसूद सेतो ॿुधायो त औरतुनि जी बीमारी जो वॾो कारण नंढी उमिरि में शादी करण ऐं सख खां वधीक कम करण जे करे हूंदो आहे, जंहिं सबबु औरतूं हिन मौज़ी मर्ज़ में मुब्तला थी पंहिंजी ज़िंदगी विञाए वञनि थियूं। हिननि चयो त अक्सर औरतुनि जो तालुक़ ॿाराड़ी जी ग़रीब ऐं बेबस ख़ानदान सां आहे, जंहिं सबबु हू इलाज कराइण खां क़ासिर आहिनि। हिननि चयो त तंज़ीम हर साल औरतुनि जे आलमी ॾींहं ते फ्री मेडिकल कैंप लॻाईंदी आहे। हिननि ॿुधायो त औरतुनि जो मुफ़्त ऑपरेशन करे खेनि मुफ़्त दवाऊं ऐं खाधो फराहम कंदा आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब